वे धीअ वे। कामोली धीअ जी जीजा। ॿ टिनि ॾींहंनि खां मूंखे ईदो नज़र नथो अचे। अलाए जीजा, 2-3 ॾींहंनि खां वठी हवेली में बि नाहे आयो। कामोली धीअ, अॼु तूं घर वञ ऐं सावल खे चओ त अचे मूंसां मिले। जी जीजा, मां त वञी चवांसि थी, पर ख़ैर त आहे। अदा सावल खे खेर में घुरायो था। धीअ, ख़ैर जा ककर त हिन ॻोठ तां टरी चुका आहिनि ऐं ईंदड़ मुश्किलनि खां मां वाक़िफ़ थी चुकी आहियां। धीअ, इन जे करे ई त मां सावल खे हिते घुराए अहिड़ो माहौल थी जोड़णु चाहियां, दुश्मननि जो हामी भले असांजे ॻोठ जो ई छो न हुजे, उन लाइ असां वटि का बि जाइ कोन्हे। जीजा, अदा शेरल जे बारे में पिया चओ छा? एॾा सवाल न कर, तुंहिंजे सवालनि जा जवाब तमामु जल्द तोखे मिली वेंदा। फ़िलहाल जेको चवां थी उहो वञी कर। ठीकु आहे जीजा। शाबाश मुंहिंजी धीअ, सुठी ॻाल्हि आहे त माण्हू जल्दी सम्झी वञे। हाणे वञी सावल पुट खे वठी आ। जी जीजा, मां हाणे ई वञा।